अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जी हिन टीं वीडियो सां मां आहियां समद ख़ान लाशारी। ऐं अॼु जेका मां तव्हांजे लाइ वीडियो खणी आयो आहियां उन में मां ॻाल्हि कंदुसि माहौलियाती तब्दीली जे बारे में। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त पिछलनि केतिरनि ई सालनि खां अमरीका ऐं अमेज़ॉन जे जेके जंगलात आहिनि उन्हनि में केतिरे ई दफ़ा बाहि लॻी चुकी आहे ऐं उन सां नेचर खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। न सिर्फ़ु इहो बल्कि पाकिस्तान जे ऐं एशियनि मुल्कनि में जेका सियाचिन जी बर्फ़बारी वारो हिसो आहे, जेके जबल आहिनि सियाचिन अराउंड में, जेका बर्फ़ आहे उहा बि जल्दी जल्दी ॻरण स्टार्ट थी वई आहे। त इन तसलसल में अगरि ॾिठो वञे त एशिया ऐं यूरोप जा जेके खंड आहिनि उहे हिन वक़्तु जेके नेचर जी इलाही तब्दीली जे कदार ते आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको सभ सां जेको मोस्ट जेको ॻाल्हाईंदड़ टॉपिक आहे उहो आहे ऑस्ट्रेलिया में लॻंदड़ बाहि। दोस्तों, इहा बाहि जेका हुई आहे सितंबर जे महीने में लॻी, जिन खे लॻभॻि हाणे 4 महीना थी विया आहिनि। ऐं इहा बाहि ईअं सम्झो कि ऑस्ट्रेलिया जे एतिरे इलाइक़े में लॻी आहे जो सिंगापुर जहिड़ा उन में 4 मुल्क जेके अची सघनि था पिया। एतिरे वॾे पैमाने ते ऑस्ट्रेलिया में लॻल इहा बाहि, जिन सां न सिर्फ़ु जानी ऐं माली नुक़सानु बल्कि नेचर खे बि तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। इन में जेके हिन वक़्तु ताईं जे इतलात आहिनि उन मुताबिक़ 28 माण्हू, हज़ारनि जी तादाद में जेके आहिनि घर ऐं प्रॉपर्टीज़ वग़ैरह, ऐं उनखां अलावा 50 करोड़ जेके आहिनि जानदार जेके उन जंगलात में रहंदा हुया उन्हनि जी डेथ थी वई आहे। इहे जेको उतां जा ऑफिशियल न्यूज़ जेके रिपोर्टिंग आहिनि या उतां जा जेके ऑफिशियली चैनल आहिनि, इहा सॼी रिपोर्ट उन्हनि मुताबिक़ आहे। दोस्तों, इन हिसाब सां जेकॾहिं असां एशियन कंट्रीज़ जे बारे में ॻाल्हि कयूं त असांजे कुझु हिसे जो जिन में इंडिया पाकिस्तान अची था वञनि, बांग्लादेश अफ़गानिस्तान थो अची वञे, त असां वटि बि कुझु अहिड़ी सूरत हाल आहे। ऐं असां वटि बि हिन वक़्तु जेका सर्दी आहे, अगरि उनजो रिकॉर्ड कढियो वञे त उहा पोयनि जेके 100 साल खां जेका रिकॉर्डेड सर्दी हुई असांजी, उन मुताबिक़ हिन वक़्तु असांजे 100 साल जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। एतिरी घणी सर्दी आहे। ऐं जेका ऑस्ट्रेलिया में लॻल बाहि आहे उहा बि दर्जे हरारत जे करे ई उते जेका हिकिड़ी प्राइमरी रूट ते लॻी बाहि, ऐं जेका दर्जे हरारत घणो हुअण जे करे मतिलबु गर्मी, तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु असां वटि सर्दी ऐं जेके यूरोपियन कंट्रीज़ आहिनि या ऑस्ट्रेलिया वारो खंड आहे, इन में हिन वक़्तु गर्मी हली रही आहे। गर्मी जे हरारत जे या उनजी डिग्री घणी हुजण जे करे उनजे जंगलात में बाहि लॻी, जेका मुसलसल 4 महीना जेके उतां जा फायर फाइटर आहिनि उनजे ख़िलाफ़ु घणी जदोजहद करे रहिया आहिनि त उहे उन बाहि खे विसाए सघनि, पर उहा बाहि हिन वक़्तु बेक़ाबू थी वई आहे ऐं उन काफ़ी नुक़सानु करे वरितो आहे। हिन वक़्तु पूरी दुनिया ऑस्ट्रेलिया लाइ दुआऊं करे रही आहे। ऐं तव्हांखे बि असांजी इहा ई गुज़ारिश आहे त प्लीज़ ऑस्ट्रेलिया जी दुआ कयो त उतां जी जेका उहा अलॻि बाहि आहे उहा कंहिं तरीक़े सां पंहिंजो ख़तमु थी सघे। उतां जे न सिर्फ़ु हिन वक़्तु ऑस्ट्रेलिया बल्कि केतिरनि ई मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं जेके फायर फाइटर जेके कंपनियूं आहिनि उहे उन वक़्तु हिन में जेके बाहि विसाइण जो कमु करे रहियूं आहिनि। न सिर्फ़ु उतां जी जेके फायर फाइटर जेके कंपनीज़ आहिनि उहे बल्कि जेके मुख़्तलिफ़ एनजीओज़ वाइल्ड लाइफ वग़ैरह जी प्रोटेक्शन लाइ बि उते पहुतल आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको उन बाहि जो असरु एतिरो हिन वक़्तु ऑस्ट्रेलिया में आहे जो उतां जा 20 किलोमीटर परे जेको न्यूज़ीलैंड जो हिकिड़ो आइलैंड आहे, उन ताईं उन जा जेके बादल आहिनि दूहनि जा उहे ॾिठा था वञनि पिया। ऐं उनजो जेको पूरो हिकिड़ो इलाइक़ो चौरस जेको आहे उन में हिन वक़्तु बिल्कुलु जेको आहे हिकु नारंगी कलर जा जेके बादल आहिनि उहे उते पंहिंजो उनजे आसमान ते ॾिठा वञनि था पिया। ऐं उतां जो जेको सिनेरियो आहे, जेका सिचुएशन आहे, टेम्परेचर आहे, उहो बि कुझु अहिड़े हिसाब जो आहे। उन जेको टेम्परेचर आहे उहो 50 to 51 सेंटीग्रेड जेको गर्मी जो हिकु हाईएस्ट जेको टेम्परेचर सॼो वञे थो, उहो जेको कोड कयो थो वञे पोइ उन पूरे इलाइक़े में। ऐं सिचुएशन तमामु घणी ख़राबु आहे। इन लाइ जेको ऑस्ट्रेलियन हुकूमत आहे उन हंगामी हालतनि तौरु जेको आहे उन इलाइक़े मां माण्हुनि खे कढण जो पंहिंजो सितंबर खां ई कोशिशूं जारी करे छॾियूं हुयूं, पर उन्हनि जी जेका हंगामी हालत जी सूरत हाल उहो पूरी मुल्क में जेका एमरजेंसी नाफ़िज़ करे छॾी आहे। ऐं उतां जा माण्हू जेके आहिनि जेके उन इलाइक़े में बाहि लॻल इलाइक़े में जेके रहंदा हुआ उहे मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि में लॾपलाण करे रहिया आहिनि। ऐं जेके सामुंडी इलाइक़ा जेके उनखे वेझा आहिनि उहे उन्हनि ॾे लॾपलाण करे रहिया आहिनि। इन पूरी सिचुएशन में जेका हिन वक़्तु ताईं जी रिपोर्ट आहे उन में तव्हांखे जीअं असां ॿुधायो त हिन वक़्तु ताईं 28 जानियुनि ऐं हज़ारनि जे तादाद में घरनि जो जानी माली नुक़सानु जेको थी चुको आहे। उनखां अलावा केतिरा ई माण्हू ते ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं जेको स्पेशीज़ जो जेको जानदारनि जो जेको अंदाज़ो ॿुधायो थो वञे त 50 करोड़ जेके आहिनि जानवर उहे हिन पूरी बाहि में जेके आहिनि सड़ी मरी चुका आहिनि। ऐं उनखां अलावा जेका हिकिड़ी नेचर हुई जंहिंमें ट्रीज़ हुया ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ वण ॿूटा हुया, जेके के त मख़सूस जेके ख़ासि नबाताती जेके ॿूटा हुया उन्हनि जे नेचर खे बि तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। उहे मुकमल तौरु ख़तमु थी चुका आहिनि। जी दोस्तों, मूंखे उमेद आहे त मुंहिंजी इन शॉर्ट वीडियो में तव्हांखे इन ऑस्ट्रेलियन जी जेका लॻल फायर आहिनि जे बारे में थोरी आगाही मिली वई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आहे, असांजे यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।